नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त हैदराबाद पुलिस सोशल मीडिया ते अफ़गानी शहरी जी हलंदड़ वीडियो वारे मामले जो नोटिस वरितो आहे। बी सेक्शन थाणे जी पुलिस एसएसपी अमजद शेख जी हिदायत ते वीडियो में नज़र ईंदड़ अफ़गानी खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार पंहिंजो तालुक़ कोयटा सां ॿुधाए पियो। मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। गिरफ़्तार जवाबदार जी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी हुई, जंहिं में हू पुलिस खे चैलेंज कंदे चई रहियो हो त हू अफ़गानी आहे ऐं खेसि केरु बि पाकिस्तान मां कढी नथो सघे। नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त हैदराबाद पुलिस सोशल मीडिया ते अफ़गानी शहरी जी हलंदड़ वीडियो वारे मामले जो नोटिस वरितो आहे। बी सेक्शन थाणे जी पुलिस एसएसपी अमजद शेख जी हिदायत ते वीडियो में नज़र ईंदड़ अफ़गानी खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार पंहिंजो तालुक़ कोयटा सां ॿुधाए पियो। मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। गिरफ़्तार जवाबदार जी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी हुई, जंहिं में हू पुलिस खे चैलेंज कंदे चई रहियो हो त हू अफ़गानी आहे ऐं खेसि केरु पाकिस्तान मां कढी नथो सघे।